खुदा जे वलियन जी निशानी मोहब्बत आहे। अल्लाह जे वलियन जो पैगाम मोहब्बत जो पैगाम, खुदा जे वलियन जो किरदार सरापा मोहब्बत रहमत शफ़क़त शफ़क़त। मुंहिंजा अका खुदा जा वली पंहिंजे सिर ते सहंदा हन, उहा तकलीफ़ पाण बर्दाश्त कंदा हन पर ॿिए खे ईज़ा न पहुचाईंदा। वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। अल्लाह जा वली ज़मीन ते अहिड़े किरदार ऐं तरीक़े सां हलंदा आहिनि जो उन्हनि जो को अमल अहिड़ो न हूंदो आहे जो ॿिए कंहिंजे लाइ बाइसे ज़हमत तकलीफ़ हुजे। हू जाथे बि रहंदा जिॾां बि वेंदा रहमत ऐं मुस्तफ़ा जी शफ़क़त विरहाईंदा। हुज़ूर सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जो मक़ाम, संदन जो मर्तबो, संदन जी इज्जत, संदन जी शोहरत कहिड़ी ॻाल्हि जे करे वधी, पाण ख़ुदि फरमाइनि था जॾहिं मां इब्तिदा में बगदाद में आयुसि, मूंखे हुकुम थियो मूं दर्स ऐं तदरीस जो सिलसिलो शुरू कयो। फरमाइनि था हलंदे हलंदे कुछ थोड़े अरसे में मूं वटि मजलिस में 4000 तुलबा इकट्ठे थिया। घणा? 4000 तालिब। अबा असां 50 तालिब पढ़ायूं था पर 3 कलाक मथे मां सूर कोन थो लहे। गौसुल आज़म 4000 तालिब। अल्लामा इब्न तैमिया लिखियो आहे त 4000 तालिबन खे कुरान ऐं हदीस फ़िक़्ह जो इल्म पढ़ाईंदा हा। उन खां पोइ बि संदन जी बारगाह में कई सवे हज़ारे माण्हू इएं हाज़िर थींदा हा पंहिंजे पंहिंजे मक़सद जे लाइ। को ज़ाहिरी ज़रूरत खणी ईंदो हो, को मोहताज हूंदो हो, को मिस्कीन हूंदो हो, को दर्दन जो मारियल हूंदो हो, को परेशान हाल हूंदो हो, को मरीज़ हूंदो हो, को अल्लाह जी रज़ा जे लाइ खुदा जे पलीअ वटि खुदा सां मिलण जे लाइ ईंदो हो। पाण फरमाइनि था सभिनी जा दर्द दफ़ा कंदा हा, सभिनी सां मिली सभिनी खे ख़ुशियूं ऐं अल्लाह जो नेमतूं अता कंदा हा। पर पोइ बि पंहिंजे तसरफ़ सां अल्लामा इब्न तैमिया लिखनि था त 4000 अहिड़ा माण्हू जेके ख़ुदा सां टुटल हुआ, उन्हनि खे साईं रोज़ानी पंहिंजी निगाह सफ़ा सां ख़ुदा सां मिलाईंदा हुया। वासिल बिल्लाह।